शांति हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। महात्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अज मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा चवंदा जेको भी असांजो हिसाब किताब हूंदो न हिक ॿिए सां उहा ख़ुशी ख़ुशी सां चुकतो करणो। तॾहिं करे छॾंदासीं। असांजो जेको हिक ॿिए सां हिसाब किताब हूंदो कंहिंसां ॾाढो कड़ो कड़ो हिसाब किताब हूंदो माण्हू परेशान ई थी वेंदो। त कहिड़े भी प्रकार जो हिसाब किताब हुजे लेकिन असांखे असां पंहिंजा सभु हिसाब किताब अगरि परमात्मा जी यादि में रही करे उनखे यादि करे अगरि हर हिसाब किताब कटंदा वेंदासीं न त ही असां सहज रीति पंहिंजे हिन जन्म जन्मांतर जा हिसाब किताब चुकतो करे सघंदा आहियूं। हिन समय न माण्हुनि जे जीवन में न दुखनि जो पहाड़ थो अचे। मतलब हिकु दुख ख़त्म थिए न तो ॿियो दुख टियों दुख चौथो दुख। जीअं न माण्हू चईंदा आहिनि हिकु चोट लॻी वरी ॿी वरी टी वरी चौथो। कंहिंजे शरीर में ॾाढो ई माण्हू चईंदो मूंखे इहो थियो पोइ इहो थियो शरीर में मुंहिंजो हिन जो ऑपरेशन थियो पोइ मूंखे हार्ट थियो पोइ किडनी थी अलाए कहिड़ी 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 बीमारियूं हिकु इंसान खे। पोइ कोई संबंधी शरीर तो छॾे छॾे पोइ कोई पैसे में घाटो तो पइजी वञे पोइ ॿारनि सां प्रॉब्लम संबंधियुनि जे कारण प्रॉब्लम। मतलब कंहिंजे कंहिंजे जीवन में न हर घड़ी प्रॉब्लम ई प्रॉब्लम थी अचे। ॿुधायो माण्हू त परेशान थी वञे कीअं जीवन जी न। त बाबा चए तो ईअं हिन समय छो तो थिए भई हिन समय जास्ती तो थिए न पहिरियों एॾो न हुयो। हिन समय जास्ती छो तो थिए छोकी कलयुग जो अंत जो समय हले तो। या आहे जीअं साल पूरो हूंदो आहे त नए साल में नया खाता शुरू कंदा आहिनि। हाणे दिवाली ईंदी त माण्हू चईंदा आहिनि पुराणो सभु खातो चुकतो करायूं पोइ दिवाली खां नया खाता शुरू कंदा आहिनि। पोइ हुन पुराणे खाते में जंहिंसां बि लेन देन हूंदो आहे कोशिशि कंदा आहिनि सभु पूरो करे छॾूं असां। त हीअं मनुष्य हिन सृष्टि ते बि न असां इहा सृष्टि ते चक्कर शुरू थियो सतयुग खां वठी करे। पोइ सतयुग गुज़रियो त्रेता गुज़रियो द्वापर गुज़रियो कलयुग। त सोचो जेकी आत्मा सतयुग खां आई हूंदी सतयुग त्रेता में त उन्हनि कंहिंखे दुख न ॾिनो हूंदो। लेकिन सोचो जो आत्मा द्वापर खां हाणे ताईं विकार बुराइनि जे वश थी करे जीअं बुरा कर्म कया आहिनि उनजे मथां केतिरो बोझ हूंदो। मतलब अनेक आत्माउनि सां उनजो अनेक प्रकार जो विक्रमनि जो बोझ हूंदो। त उन आत्मा जे जीवन में त अॼु ये परेशानी कल ये परेशानी वरी परेशानी त ये निशानी आहे। अगरि असांजे जीवन में दुख परेशानी अचे थो तो तव्हां ईअं न सम्झो तव्हां कुझु बि न कयो। तव्हां सम्झो कि असां ॾाढे जन्मनि खां पाप कर्म कंदा आया आहियूं। असां ॾाढे जन्मनि खां पाप कर्म कंदे कंदे हाणे असां कलयुग अंत में अची करे पहुचा आहियूं। त कलयुग अंत में अची करे पहुचा आहियूं त असांखे हिसाब किताब त चुकतो करणो ई पवंदो न। मतलब ये निशानी आहे कि असां ॾाढे जन्म वरिता आहिनि। छोकी ॿार चवंदा आहिनि जेकी आत्मा सतयुग जो सुख ॾिसंदी आहे न त सुख बि ॾिठा आहिनि त दुख बि ओतिरो ई ॾिसंदा। भई जंहिं ज्यादा सुख ॾिठा ई न आहिनि त उन्हनि खे ओतिरो दुख बि न थींदो। पर अगरि असांजे जीवन में अनेक प्रकार जा दुख अचनि ई अचनि था त सम्झी वठो असां सतयुग जो सुख ॾिसी आया आहियूं। द्वापर कलयुग में बि असां ॾाढा पाप बि कया आहिनि त ओतिरो असांखे दुख बि भोगणो ई पवंदो।
तो हिक त बाबा ये समझानी दे दो, चक्कर जी समझानी बुद्धि में हुजणी खपे कि असांजे जीवन में दुख छो थो अचे, छो जे असां ॾाढा जन्म वरिता आहिनि, छो जे असां ॾाढो ई आत्माउनि सां ॾाढी प्रकार जा पाप कर्म कया आहिनि, असां ॾाढा सारा पाप कया आहिनि, इहे असांखे मञणो खपे। ऐं हुन पापनि सां मुक्त थियण जी शक्ति पाप कटेश्वर केरु आहे? शिव परम पिता परमात्मा। त अगरि तव्हांजे जीवन में ॾाढा दुख अचनि था न, त तव्हां निराकार परमात्मा खे ॾाढो यादि करो। कोई मुझे चईंदो न भई अॼु हिन देवी खां पुछंदा, अॼु हिन खां पुछंदा, मुंहिंजे जीवन में इहे दुख आहे, मां छा करां, कहिड़ी पूजा करां। कोई चईंदो हनुमान जी पूजा करो, कोई चईंदो गणेश जी पूजा करो, कोई चईंदो फलानी जी पूजा करो। लेकिन एक निराकार खे यादि करण सां न तव्हां सभु शक्तियूं, सभु गुण, सभु पाप कटी वेंदा तव्हांजा। तव्हांखे अलॻि अलॻि देवी देवताउनि खे, अलॻि अलॻि गुरूअनि ॾे वञिणो ई न पवंदो। जे चईंदा न अॼुकल्ह हिकु दुकान अहिड़ी हूंदी आहे जिते सभु माल मिलंदो आहे, कपिड़ा बि मिलंदा, त राशन बि मिलंदो, त जूता चप्पल बि मिली वेंदा, त लाइट जे सामान बि अॼुकल्ह इहे निकिरनि था न मॉल जेके चईंदा आहिनि, त उहे शिव बाबा आहे न, शिव बाबा सर्व गुण शक्तियुनि जो भंडार आहे, सभिनि जा पाप कटण जी शक्ति अथसि हुनखे। कंहिंसां बि कहिड़ो बि पाप कयो हूंदो, कहिड़ो बि ग़लति कमु कयो हूंदो, तव्हांखे त पतो न आहे। तव्हां त चईंदो मां ॾाढी सुठी आहियां, मां त कॾहिं कंहिंसां बुरो कंदी न आहियां, लेकिन तव्हांजे जीवन में अगरि दुख आहे त समझी वठो कि तव्हां पिछले जन्मनि में ॾाढा पाप करे आया, इहो मञणो खपे असांखे। कोई मञंदो ई न आहे कि न मां पाप न करे आहियां, मां ॾाढी सुठी आहियां। अगरि तव्हांखे लॻे थो त ठीकु आहे, तव्हां सम्झो चलो तव्हां ॾाढी सुठी आहे, ॾाढी सुठा आहियो, कोई ॻाल्हि कोन्हे, तव्हां ॾाढा सुठा आहियो, चलो तव्हांजे जीवन में परेशानी आहे, दुख आहे, त तव्हां हिकु निराकार खे यादि कंदो न, ख़ुदि खे आत्मा सम्झी करे, त हुन निराकार में न सभु शक्तियूं आहिनि। अॼु माण्हू हनुमान खे कंहिं न कंहिं शक्ति जे लाइ, महावीर जे लाइ यादि कंदो, भई कोई डर ड्रिजंदो आहे त चईंदा आहिनि कि हनुमान जी पूजा करायो, हिनखे हनुमान जी भक्ति करायो। हनुमान कोई अहिड़ो देवता न आहे, लेकिन हुन हिकु शक्ति महावीर जी शक्ति। कंहिंजे जीवन में विघ्न ईंदा त चईंदा गणेश जी पूजा करो, धन खपे त चईंदा लक्ष्मी जी पूजा करो, विद्या खपे त चईंदा सरस्वती जी भक्ति करो। ईअं ई चईंदा आहिनि माण्हू, अलॻि अलॻि ॾींहुं अलॻि अलॻि देवी देवताउनि जा ठाहे छॾिया अथनि। जीवन में संतुष्ट न आहे त चईंदा संतोषी देवी जी पूजा करो, काली जी पूजा करो हिन शक्ति जे लाइ, दुर्गा जी पूजा करो, फलानी देवी जी पूजा करो। त हर शक्ति माण्हू अलॻि अलॻि दुकाननि ते वञो, त इहे मंदिर टिकाणा छा आहिनि? दुकान ई आहिनि। हिते छा मिलंदो? गुण शक्तियूं मिलंदियूं आहिनि भॻवान खां। भई मंदिर टिकाणे माण्हू वञी करे छा चईंदो, मूंखे इहो ॾे, इहो ॾे, इहे चईंदा न, मूंखे सुख ॾे, शांति ॾे, सहन शक्ति ॾे, इहो गुण ॾे, इहा विशेषता ॾे, मुंहिंजो इहो कमु करे छॾो। त इहे बि हिकु तरीक़े जा दुकान ई आहिनि। माण्हू उते हुननि जे नाम जो पैसा, ऐं भॻवान खे पैसा बि था ॾेई कि भॻवान तव्हां मूंखे सहन शक्ति ॾींदो न, मां एतिरे जो प्रचार कराईंदमि। पोइ भॻवान खे पैसा बि था ॾेई, लेकिन भॻवान त उते आहे ई न। भॻवान तव्हांजे पैसनि सां छा कंदो? हुन वटि शरीर न आहे, पर करके तव्हां टिकाणे मंदिर पैसा बि विझंदव, उहे इकट्ठा करे तव्हांखे ई लंगर खाराईंदा आहिनि, तव्हांखे प्रसाद ॾींदा आहिनि, तव्हांखे उहो मंदिर ठाहे, सुठो मंदिर ठाहींदा, तव्हां ई आराम सां वञी करे उते भॻवान खे यादि करे ईंदव। ख़ुदि त न, ख़ुदि पंहिंजी शरीर निर्वाह खपे ई थिए। मंदिर टिकाणे जी माण्हू साफ़ सफ़ाई कंदा त धंधो कीअं करनि? त उन्हनि उहो तव्हांजे पैसनि सां उहो पंहिंजो शरीर निर्वाह घर ख़र्च हलाईंदा आहिनि, न त उहो कमु केरु करे? मंदिर केरु संभाले पोइ? त ॾिसो, हर हिकु धंधो ई लॻो पियो न। इहो तव्हां सोचो था न, भॻवान उते ई वेठो, उते ई असांखे शक्ति ॾींदो, त चलो तव्हां थोरो बहुत पैसो ॾेई था अचो, हुन खां शक्ति वठी था अचो। तव्हां घर वेठे सोचो त घर वेठे तव्हांखे शक्ति मिलंदी।
लेकिन ये अलग अलग दुकान है ना, हिक ही सब गुण सब शक्तियों, जो महावीर का जो विज्ञान के विनाश करण, जो संतुष्टता संतुष्ट रहना, जो सहन शक्ति, जो धन सा अलग अलग मंदिर टिकाणे वञी करे अलग अलग देवी देवताओं सा मांगो था बाबा चेतो था खुद की आत्मा समझो, मुझे निराकार रूप में मत याद करो। परमात्मा वटि सब शक्तियों सब गुण सब समझाए, उन वटि शक्ति आके जाने सब पाप कटे छॾंदा। ॾिसो पहिरियों पहिरियों हिन सृष्टि जे न द्वापर युग खां पहिरीं ते निराकार जी पूजा थींदी हुई। माण्हू शिवलिंग खे पूजदा हुया, शिव जो लिंग ठाहे करे पोइ हुनजी पूजा कंदा हुया, हुनखे यादि कंदा हुया। तव्हां ॾिसो त पहिरियों पहिरियों कोई बि सन्यासी हूंदो, उहो बि तपस्या कंहिंजी कंदो, शिव निराकार परमात्मा जी कंदो आहे। हिन सृष्टि जे सभिनि खां ज्यादा मंदिर कंहिंजा आहिनि, परमात्मा जा ई आहिनि। गुरु नानक देव भी चए थो हुन परमपिता परमात्मा खे यादि करो। कृष्ण भी चवनि था हुनखे मथां लाइट खे यादि करो, निराकार खे। मुस्लिम भी चवनि था अल्लाह निराकार खे यादि करो, सभु चवनि था निराकार खे यादि करो। गणेश भी चए तो निराकार खे यादि करो, हनुमान भी चए तो निराकार खे यादि करो। तो हनुमान जी चईने न राम, राम अर्थात परमात्मा जो नाम हिकु राम जी है। तो ॾिसो सभु हुन निराकार जी ताईं सारो छो था कनि, छो जी उन्हनि खे बि शक्ति ॾियण वारो उहो ई आहे। त अगरि असां हुनखे यादि कंदासीं न त असांजे जन्म जन्मांतर जा पाप कटिजी वेंदा। जॾहिं तव्हांजा पाप कटिजी वेंदा न त तव्हांजो हिक ॿिए सां संबंध सुठो थींदो वेंदो। अॼु तव्हांजो अगरि कंहिंसां संबंध सुठो न आहे न, तव्हांजी ससु ॾेराणी ॾेराणी तव्हांजा धीअ पुट, अगरि तव्हांजो हुननि सां संबंध ठीकु न आहे तव्हांजे पति सां, त सम्झी वठो असांजो हिसाब किताब आहे। उनखे दुखी थी करे चुप्तो न करो। हिकु त सम्झी वठो असांजो हिन सां हिसाब किताब आहे, तव्हांजो तव्हांजे पति सां नथी ठहे त परेशान न थियो। परमात्मा खे यादि करो ऐं संकल्प करो, बाबा मां इन आत्मा से मुंहिंजो जो भी बुरो हिसाब किताब आहे जिनके कारण असां ॿिन्हिनि जी नथी ठहे उहा सभु चुक्तो थी वञे। अगर मां हिन दुनिया में कहिड़ी भी आत्मा खे जाने अनजाने कोई दुख परेशानी ॾिनो आहे त मूंखे क्षमा करो। हुन आत्मा खे मां भी क्षमा थी करां, या त तव्हांजो कयल हूंदो या हुनजो कयल हूंदो, हुनखे भी क्षमा करो, तव्हां भी क्षमा मांगे वठो। तव्हांजी ॾेराणी कंहिंसां भी तव्हांजी नथी ठहे त उहो कड़ो हिसाब किताब हूंदो आहे न। त तव्हां परमात्मा खे यादि करे चओ, बाबा असां ॿिन्हिनि जो हिसाब किताब आहे बुरो कड़ो उहो चुक्तो थी वञे। असां ॿई आत्मायूं मिली जुली करे सुठी रीति हलो। तव्हां करे ॾिसो। असां ईअं त सोचो ई था, उल्टो त सोचो ई था, मुंहिंजी ॾेराणी अहिड़ी, मुंहिंजी ससु अहिड़ी, मुंहिंजी नुंहुं अहिड़ी, मुंहिंजो पुटु अहिड़ो, मुंहिंजी उनजी जॻह परमात्मा असांखे ज्ञान ॾे थो कि तव्हांजो हिसाब किताब। असांखे त माण्हू बुरो थो लॻे भई अॼु कंहिंजी ससु ऐं नुंहुं जो हिसाब किताब हूंदो त ससु ॿियो कुझु ॿुधाईंदी, नुंहुं कुझु ॿुधाईंदी, ॿई हिक ॿिए जे लाइ बुरा ठही वेंदा। हिक ई घर में हिकु ससु ऐं हिकु नुंहुं ॿई सॼो ॾींहुं लड़दा रहनि त हुन घर जी छा हालत थींदी। त हिन में असांखे दुखी परेशान न थियणो, इहा ॻाल्हि फैलाइणी न आहे मुंहिंजी ससु अहिड़ी आहे अहिड़ी आहे, मुंहिंजी नुंहुं अहिड़ी आहे अहिड़ी आहे। सम्झी वठो इहो असांजो हिसाब किताब आहे। असांखे परमात्मा खे यादि करे संकल्प करो कि असांजो जो हिसाब किताब आहे उहो चुक्तो थी वञे, असां ॿई मिली जुली करे रहूं। तव्हांजे घर में कंहिंसां कोई तव्हांजी अनबन आहे, सोचो भई हिन घर में रहण वारी सभी आत्माउनि सां मुंहिंजो जो हिसाब किताब आहे उहो सभु माफ़ थी वञे। मां भी हिननि खे माफ़ थी करां, इहे भी मूंखे माफ़ करे छॾो। परमात्मा खे यादि करे संकल्प करो भई हिन दुनिया में जो भी आत्मायूं आहिनि, जंहिंसां भी मुंहिंजो जो भी हिसाब किताब आहे उहो सभु चुक्तो थी वञे। मां भी सभिनि खे क्षमा थी करां, उनखां भी क्षमा थी मांगा। परमात्मा ही असांजे पापनि खे कटण वारो आहे। तव्हां केतिरो भी सोचो मुंहिंजी नुंहुं सॼो ॾींहुं क्रोध थी करे हीअ अंगूठी पारायो, हीअ पूजायूं करायो, हीअं करायो, उहो सिर्फ़ु थोरे समय जे लाइ थींदो आहे।
लेकिन हिसाब किताब कटण जी शक्ति तो परमात्मा में ही है। या तो भुगतो, या तो जीअं तव्हां उन्हनि सां बुरो करे आया आहियो उहो तव्हां उन्हनि सां बुरो कंदो ई सही, या उहो तव्हां सां बुरो कंदो ई सही, या ॿियो तरीक़ो आहे सभु परमात्मा खे यादि करे हुन पाप खे ई ख़तम करे छॾो, मतलब क्षमा मांगे छॾो, पोइ अॼु खां कोई भी पाप कर्म न कजो। तो ये अगर तो सोचो माण्हू ही चए भी तो कि भगवान ही पाप कटण वारो आहे, भगवान ही सब कुछ करण वारो आहे, सभिनि जी रखवाली करण वारो, सभिनि जो भलो करण वारो आहे, तो कम से कम न भगवान के परिचय से याद तो करो। माण्हुनि खां पुछो भगवान केरु आहे तो सब माण्हू अलग अलग ॿुधाईंदो, यो भगवान पोइ चईंदा सभु हिकु ई आहे। हाणे उन्हनि खां असां इहे बि पुछी सघंदा आहियूं जॾहिं हेॾा सारा भगवान आहिनि ऐं सभु हिकु ई आहे त दुनिया में एॾो दुख छो आहे? जॾहिं असां भगवान खे यादि करूं था त दुख घटि थियणो खपे, ये दुनिया में दुख वधे छो थो? मतलब कोई न कोई काथे न काथे तो असां भूल था करूं न। समझदार व्यक्ति ॿार पुछंदा बि आहिनि माउ पीउ खां, पोइ माउ पीउ चईंदा आहिनि इहे ॾाढो प्रश्न पुछंदो आहे, मूंखे त पतो न आहे फलाणो फलाणो अलाए छा छा पुछंदो रहंदो आहे। पोइ सोचंदा आहिनि तंहिंखां त तूं टीवी ॾिस। ज्यादा भक्ति में माण्हू भई ॿार त समझदार हूंदा आहिनि, भई वॾा त चओ वॾा त झुझी डरपोक हूंदा आहिनि, वो प्रश्न भी न पूछी सकता है। सोचदा आहिनि काथा प्रश्न पुछूं गुरु खां त काथे गुरु नाराज न थी वञे। ऐं ॿार त पढ़ंदा आहिनि त उहो त झटि पुछी छॾंदा आहिनि मम्मी ईअं छो आहे, ईअं छो आहे, ईअं छो आहे। पोइ मम्मी पापा खे त कुझु पतो ई न आहे, उहो त सोचदा भई जीअं वॾा करे आ करो। ऐं माण्हू दुख में एॾो हूंदो आहे न त दुख में त कोई हुनखे कुझु बि चईंदो आहे ईअं करो त झटि घुसी वेंदा आहिनि करण। लेकिन परमात्मा चए थो हिन सां छा थियो, अंधश्रद्धा वधी वई आहे न दुनिया में, अंधश्रद्धा वधी वई आहे, ख़र्चो केॾो थी वियो आहे, माण्हू बोझ सभु कुझु करे थो, खुशी न आहे। माण्हुनि जे जीवन में भले वो करे थो, भक्ति करे थो, पूजायूं करे थो, धंधो करे थो, ॿारनि खे पढ़ाए थो, गृहस्थी ठाहे थो, ॿार पैदा करे थो, लेकिन जीवन में जो खुशी हूंदी आहे न उहो न आहे। छो जो बिना सम्झ सां करनि था, ढिजी करे करनि था। हाणे कंहिं वटि पैसो न हूंदो, वो दिवाली ते ॿुधायो एॾो ख़र्चो थींदो आहे दिवाली ते न, सभु माण्हू चईंदा असांखे नया कपिड़ा खपनि, नयो सभु खपे, पोइ घर जी साफ़ सफ़ाई, कोई चईंदो पुताई था करायूं, कोई चईंदो घर जी साफ़ सफ़ाई करणी आहे, शरीर बीमार न, पोइ हुन खां पोइ पूजाउनि जी सामग्री में केॾो ख़र्चो थो थिए। हाणे जंहिं वटि पैसो न आहे, जंहिंजो शरीर ठीकु न आहे, उहो माण्हू काॾे वञे ॿुधाए? त वहम केतिरा आहिनि भक्ति में, बोझ केॾो आहे ऐं प्राप्ति कुझु न आहे। त परमात्मा असांखे हिते अची करे इहे त सम्झाए थो हर त्योहार जो मतिलबु छा आहे, हर हिकु जेकी तव्हां मूर्तियुनि खे पूजो था हुनजो यथार्थ अर्थ छा आहे, एॾो सारो तव्हां भक्ति जी रीति रस्म करो था हुनजो अर्थ छा आहे, छो था करूं, इहा कॾहिं खां शुरू थियो। असांजे जीवन में माण्हू वैसे पंहिंजे जीवन में एॾी दुख परेशानियुनि सां वैसे ई परेशान आहे। ॿियो इहे ख़र्चा आदि थींदा आहिनि, भई इहे न कयो त पूजा कीअं थींदी, त पैसा काथा अचनि, पोइ अलाए कीअं बि करे पैसा ख़र्च करे चलो पूजा त करनि था, न त पंहिंजो मन त शांत थो थिए माण्हुनि जो, चलो असां पूजा त करे छॾी। भई वहम बि त केतिरा आहिनि, लेकिन सम्झ न आहे त परमात्मा असांखे चए थो कि कॾहिं बि पंहिंजो कोई बि हिसाब किताब चुकतू करण में अपसेट न थियो, ख़ुशी ख़ुशी सां हिसाब किताब चुकतू करो। ये समझो तव्हां कंहिंखां पैसा वधाइण ऐं तव्हां वटि पैसा अची विया तव्हां हुनखे वापसि कंदा आहियो त तव्हांखे ख़ुशी थींदी आहे न, भई मां चलो मुंहिंजो कर्ज़ निकिरी वियो। त ईअं ई अगरि असांजी हिन दुनिया में रहंदे हुए कंहिंसां नथी ठहे कोई बि हिसाब किताब आहे, कोई बि असांजो कंहिंसां बि लेन देन आहे, कोई बि लड़ाई झगड़ो आहे, बीमारी आहे, हुनखे परमात्मा जी यादि में समझ सां ख़ुशी ख़ुशी चुकतो करो। ये समझ असांखे सदा रहणी खपे, चलो ठीकु आहे असांजो हिसाब किताब चुकतो थो थिए, बाबा असांजो हिसाब किताब जल्दी चुकतो थी वञे ताकि असां सभु मिली जुली करे रहो।
भई हिक ई घर में ॾिसो माण्हू कॾहिं ॾाढो सुठी रीति थो हले, कॾहिं हिक ॿिए जो मुंहुं बि नथो ॾिसे। मतलब ये छो थो थिए? अगर असां सम्झो हाणे ससु नुंहुं ॾाढी सुठी थी हलनि, ॿई ॾेराणियूं वग़ैरह सभु सुठी रीति थी हलनि, ॿार सुठी रीति था हलनि, हाणे गड़बड़ी कीअं थी वञे? त हाणे असांजो सुठो पाठ हुयो, हाणे हिसाब किताब चुकतो करण जो पाठ आहे। बस परमात्मा के याद करे संकल्प करो, मुझे इन सां जो भी बुरो पाठ आहे, जो भी हिसाब किताब आहे, वो जल्दी जल्दी चुकतो थी वञे, ताकि मां सदा खुश रहां, इन आत्मा सां मिली जुली करे रहां। त हिन रीति असां सदा हिसाब किताब चुकतो कंदे कंदे भी सदा सुखी रहंदासीं, खुश रहंदासीं। ॿियो बाबा चवनि था कि ॾिसो जीवन में सदा स्मृति रहे। माण्हू त चईंदा आहिनि ये परिवार ही मुंहिंजो संसार आहे। कई माण्हू चईंदा आहिनि ये परिवार मुंहिंजो संसार आहे, मतलब जंहिंजे घर पति पत्नी ॿार आदि हूंदा न, त सोचदा आहिनि ये परिवार ही मुंहिंजो संसार आहे। ऐं हुन मां कोई शरीर छॾे छॾे, कोई धोखो ॾेई ॾे, कोई काॾे हली वञे त चईंदो अरे मुंहिंजो त संसार ई टुटी पियो, गुम थी वियो, हाणे मां छा करां, मां त अकेली थी वई आहियां। न कंहिंखे पति सां ॾाढो प्यार हूंदो आहे, ऐं पति हली वञे धोखो ॾेई या शरीर छॾे छॾे त चईंदो मुंहिंजो त संसार ई टुटी पियो, ख़तम थी वियो, हाणे मां काॾे वञा। मतलब संसार में जो चीजूं आहिनि, जो सुख आहे, जो कुछ भी आहे, वो पंहिंजे परिवार माण्हुनि सां ई उन्हनि सां ई संबंध में रखी करे उहो ई ख़ुशी मनाईंदा, उहो ई सभु कुछ कंदा। त बाबा चए थो ॾिसो तव्हां अगर हिन समय अगर असां पाण सोचूं कि पंहिंजो परिवार ही असांजो संसार आहे, त ये ग़लति था करूं। छो जो हिन समय न ॾिसो हर हिक जे संबंध में कंहिंजो पति हली थो वञे, कंहिंजी पत्नी हली थी वञे, कंहिंजा ॿार हली था वञनि, भले हली न वञनि लेकिन काॾे ॿाहिरि धंधो था करनि। अॼुकल्ह त लेडीज भी जॉब कंदी आहे, त कोई ॿाहिरि जॉब थो करे, पति काथे ॿियो थो करे, त हुननि जो त संसार ई बिखरल आहे। त कलयुग जे अंत में अगर असां ईअं कंदासीं न त असां दुख पाईंदासीं। हिन समय तां परमात्मा के पंहिंजो संसार मञो कि परमात्मा असांजो पीउ भी आहे, मां भी आहे, भाउ भी आहे, भेण भी आहे, असांजो साजन भी आहे परमात्मा, असांजो सखा भी आहे, असांजो डॉक्टर भी आहे, असांजो सर्व संबंधी, असांजो संसार परमात्मा आहे। वो असांखे हर प्रकार जो सुख ॾींदो, हर घड़ी असां सां गॾु रही करे असांजी मदद कंदो आहे। असां दाल रोटी भी हुनजी याद में खाऊं त 36 प्रकार जे भोजन जहिड़ो अनुभव थींदो। त हिन समय असां छा करूं, परमात्मा के पंहिंजो सर्व संबंधी वञी वठो, भगवान के पंहिंजो संसार ठाहियूं। मतलब संसार में जो भी चीजूं आहिनि, जो भी संबंधी आहिनि, जो भी सुविधा आहिनि, जो भी खाइण पीअण वारी चीजूं आहिनि, उहो सभु असांखे परमात्मा जे संग में अनुभव थिए। वो कॾहिं थींदो जॾहिं असांखे हर घड़ी यादि रहंदो कि मां केरु आहियां, मुंहिंजो केरु आहे, मां किथां खां आई आहियां। त इहे जॾहिं असांखे यादि रहंदो मां केरु आहियां, मां आत्मा आहियां, मुंहिंजो केरु आहे, मुंहिंजो परमात्मा आहे, मां आत्मा परमधाम का हिन सृष्टि ते पाठ वॼाइण आई आहियां। त असांखे पंहिंजो असली संबंधी, असांजो असली संसार परमात्मा सदा यादि रहंदो। त सोचो संसार में अॼु तव्हां सोचो भई मुंहिंजो ये घर, मुंहिंजा ॿार, मुंहिंजो संबंधी, मुंहिंजो चीजूं ई संसार आहे, ऐं कंहिंजी कोई चीज ख़राब थी वई, गुम थी वई त दुखी थी वेंदा आहिनि कि सभु ख़तम थी वियो, ये चवंदा आहिनि सभु ख़तम थी वियो मुंहिंजो त ॾिसो माण्हुनि जी हालत छा आहे। विनाशी चीजनि खे पंहिंजो संसार ठाहे वेठा आहिनि, त विनाशी चीज त अॼु न त कल्ह ख़राब थींदी। अॼुकल्ह माण्हू पंहिंजे मोबाइल खे पंहिंजो संसार मञी वेठो आहे। जंहिं ॾींहुं मोबाइल में चार्ज न हुजे उन ॾींहुं उन्हनि जो संसार ई ख़तम थी वियो, पोइ चार्ज थी वियो त संसार चालू थी वियो। ये आहे न अॼु माण्हुनि जो सभिनि जो संसार केरु ठही वेठो आहे, मोबाइल। कंहिं वटि मोबाइल आहे त बस उहो हुनमें सॼो ॾींहुं हुन मोबाइल ऐं उहो
जी तो उनजे लाइ दुनिया ही थी वई आहे। वैसे बरोबर मोबाइल में आहिनि भी ॾाढी सारी चीजूं, दुनिया जी हर चीज तव्हांखे मोबाइल में मिली वेंदी, तव्हांखे जो खपे उहो तव्हां घुराए सघंदा, अॼुकल्ह कमाए भी सघंदा आहियूं। त अॼुकल्ह माण्हुनि जो संसार कीअं थी वियो आहे, मोबाइल थी वियो आहे। त बाबा जी तो ॿुधाए मोबाइल अॼु न त कल्ह गुम थी वियो, टुटी पियो, ख़राब थी वियो, लाइट न आई, चार्ज नथा करे सघो, पैसा न आहिनि हुनमें रिचार्ज नथा कराए सघो, त उन ॾींहुं त तव्हांजो संसार वियो, पोइ त तव्हां दुखी परेशान थी वेंदो। माण्हू मोबाइलनि ते एॾो डिपेंड थी वियो आहे, एॾो संसार ठाहे छॾियो अथनि कि पंहिंजे संबंधनि जी कोई वैल्यू न आहे। दुनिया ये बाक़ी ये दुनिया में जो भी है उनखे ॾिसण जे लाइ बि हुनखे टाइम न आहे, हुनखे मोबाइल वारी में ही दुनिया सुठी थी लॻे। त बाबा चवंदा कि हिन करे सदा याद रखो मां केरु, मुंहिंजो केरु, ऐं परमात्मा खे याद करे हर कर्म करो, तॾहिं असांजो सभु हिसाब किताब सिक्तो थी सघंदो। अच्छा मीठे मीठे सिकड़े जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। अपसेट थियण जे बजाय हिसाब किताब खे खुशी खुशी सां सिक्तो करण वारा निश्चिंत आत्मा ठहो। बाबा चवनि था यदि कहिड़ी कोई ॻाल्हि कॾहिं कोई ॻाल्हि चईंदो आहे त हुनमें फौरन अपसेट न थी वञो, पहिरियों स्पष्ट करो या वेरीफाई करायो कि कंहिं भाव सां इहा ॻाल्हि चई। कॾहिं कॾहिं कंहिंजो भाव अलॻि हूंदो आहे, लेकिन असां कुझु ॿियो सम्झी वठंदा आहियूं त अपसेट थी वेंदा आहियूं। इहा ॻाल्हि स्मृति में रहे कि आत्माउनि द्वारा इहे सभु हिसाब किताब सिक्तो थियणा ई आहिनि। ये असांखे मन में पक्को करणो, कोई भी असांजी ग्लानी निंदा करे थो, कोई भी सुठो नथो व्यवहार करे, कोई भी असांजे जीवन में विघ्न रूप ठहियो आहे त इहो असांजो हिसाब किताब आहे, इहो असांखे पक्को मन में हुजणो खपे। इन सां छा थींदो, अगरि असांखे यादि रहंदो, असां हिसाब किताब खे परमात्मा जी यादि में कटे छॾंदासीं त असांखे धर्मराजपुरी में सजा न खाइणी पवंदी। भाई अॼु तव्हांजी जो ग्लानी करे थो न, उहो तव्हांजो हिसाब किताब आहे। अॼु अगरि तव्हां सोचो ये मुंहिंजी ग्लानी न करे, ठीकु आहे नथो करे, लेकिन कल्ह तव्हांखे धर्मराजपुरी में वो सजा मिलंदी, भई तूं फलाने जी ग्लानी, हिन फलाने जन्म में फलाने जी ग्लानी कई हुई, हाणे खाओ सजा। ऐं धर्मराज जी सजा ॾाढी कड़ी हूंदी आहे, हिकु सेकेंड जी हीअं लॻंदो तव्हांखे कि मां जन्म जन्मांतर जी सजा थी खायां। त बाबू चए थो कि जेका त हाणे हिते सुठो असां परमात्मा सां गॾु हुनजी यादि में चुप्तू करे वठंदासीं, इन करे घबरायो न, सभु हिसाब किताब खुशी खुशी सां चुप्तू करो, इनमें पंहिंजी उन्नति थींदी। स्लोगन आहे बाप ही संसार आहे, सदा ये स्मृति रहणो, ये ही सहज योग आहे। भाई अगर असां भगवान के पंहिंजो संसार ठाहे छॾंदासीं त असांखे उहो सदा यादि रहंदो, छोकी संसार में त जो चीज खपे, कॾहिं छा खपे कॾहिं छा खपे, त संसार यादि ईंदो आहे। ऐं असां बाबा खे पंहिंजो संसार ठाहे छॾियो त कुझु बि जीवन में खपंदो हूंदो, पहिरियों असांखे केरु यादि ईंदो, बाबा। त सहज यादि थी वई न, त भगवान खे सहज रीति यादि करणो आहे त छा सम्झणो खपे कि भगवान ही मुंहिंजो संसार है। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।